फर्स्ट टाइम जंहिं महिल ऑर्डर कयो न त उन महिल कुछ 15 या 20% ऑफ आहे त पहिरियों ई प्रोडक्ट्स ऑलमोस्ट मूंखे 20-30% ऑफ मिलिया उन जे मथां अञा 20% डिस्काउंट। आई वॉज लाइक ओ माई गॉड, मूंखे हे 5 शयूं 8,000 में पयूं एंड मूंखे कुछ कस्टम्स भी न भरना पिया त मां ॾाढी ख़ुशि आहियां। वेलकम बैक टू द सिंधी गर्ल यूट्यूब चैनल। अॼु मुंहिंजो ॾाढो स्पेशल वीडियो आहे छाकाणि त हे पार्सल डिलीवर थियो। मां ऑर्डर कयो 15 ॾींहं अॻु। पहिरियों त इहो वीडियो स्पॉन्सर्ड न आहे, माना मूंखे इहो वीडियो ठाहिण जा पैसा नथा मिलनि, न को मां जंहिं वेबसाइट तां ऑर्डर कयो आहे उन्हनि खे ख़बर आहे कि मां इहो उन्हनि जे लाइ वीडियो ठाहियां थी। कुझु कम्युनिकेशन कान्हे एंड अॻियां हली बि अगरि ईअं कुझु थींदो त कोई बि मुंहिंजा रिव्यूज़ या मुंहिंजा वीडियोज़ ईअं ख़रीद न करे सघंदो भई हा असां तोखे पैसा था ॾियूं तो इहो चओ, उहो कॾहिं न थियण वारो आहे। छाकाणि त मां पंहिंजे उसूलनि वारी छोकिरी आहियां। मूंखे जेको शइ सुठी लॻंदी आहे उहो मां पैसा मिलनि न मिलनि चवंदमि कि सुठी आहे एंड केतिरा बि पैसा मिलनि अगरि काई शइ नथी वणे त मां चवंदमि सुठी कान्हे। ओके हलो हाणे वीडियो में अॻियां न वधो। तव्हांखे त ख़बर अथव कि मूंखे मेकअप ऐं स्किन केयर जो ॾाढो शौक़ु आहे। इंडिया में अचण खां पोइ मां इहो ॾिठो आहे कि जेके मूंखे इंटरनेशनल ब्रांड्स लंडन में मिलंदियूं हुयूं उहे हिते नथियूं मिलनि। जेके सामान मूंखे वणंदा हुया, जेको मां रिसर्च कंदी रहंदी आहियां, उहे नथा मिलनि त मां कंटिन्यू वेठी ॻोल्हींदी रहंदी आहियां कहिड़ी वेबसाइट सुठी आहे, कहिड़ी वेबसाइट ते छा ऑफर्स था हलनि, कहिड़ा डिस्काउंट्स था हलनि एंड उन रिसर्च जे चक्कर में मां इहा वेबसाइट ॻोल्ही। इन वेबसाइट जो नालो आहे strawberrynet.com शायद स्ट्रॉबेरी नेट। मां सभु लिंक्स विझां ऑफकोर्स हे डिस्क्रिप्शन बॉक्स में, उहो चेक कजो। मूंखे ॾाढे सुठे अघ में मिलिया। मां हे 5 शयूं घुरायूं। पहिरियों मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे हीअ मुंहिंजी सभिनी खां फेवरेट सनस्क्रीन आहे इन सॼे दुनिया में। डॉक्टर डेनिस ग्रोस डार्क स्पॉट सन डिफेंस सनस्क्रीन ब्रॉड स्पेक्ट्रम SPF 50 मूंखे हिते जाम ईअं दाग आहिनि छाकाणि त मां जाम साल लोकल ट्रेन में ट्रैवलिंग कई हुई बिना सनस्क्रीन जे, त उन करे मूंखे हाइपर पिगमेंटेशन स्पॉट्स आहिनि हिते बि मुंहिंजे माउथ जे हिते बि, त उन करे काफ़ी डैमेज थी चुको आहे। हाणे उन डैमेज खे सुधारण लाइ मां हिन सनस्क्रीन खे रोज़ हणंदी आहियां एवरी सिंगल डे ऑफ माई लाइफ मॉइस्चराइज़र खां पोइ। त मां इहो ऑर्डर कई। इहा सनस्क्रीन लंडन में 40-44 पाउंड्स जे आसपास आहे, माना लॻभॻि 4,000-4,500 हज़ार, बट मूंखे ॾाढे सुठे अघ में मिली। सभु अघ ईमेल में आहिनि त मां हिते स्क्रीन ते तव्हां लाइ लिखंदीमांव। उन खां पोइ मां ॿी हिकिड़ी सनस्क्रीन घुराई छाकाणि मूंखे सनस्क्रीन जो जाम शौक़ु आहे ऐं मां अलॻि अलॻि सनस्क्रीन्स ॻोल्हींदी रहंदी आहियां, बट हिन खे मां कॾहिं छॾण वारी न आहियां। हे ॿियो डॉक्टर आहे, हंगेरियन भाई आहे, इन जो नालो आहे पीटर थॉमस रॉथ। पंहिंजे नाले जी स्किन केयर लाइन अथसि हिन जी, पीटर थॉमस रॉथ मैक्स मिनरल नेकेड ब्रॉड स्पेक्ट्रम SPF 45। मूंखे पंहिंजे सनस्क्रीन में टाइटेनियम डाइऑक्साइड ऐं ज़िंक ऑक्साइड खपंदी आहे, उनखे मिनरल सनस्क्रीन चइबो आहे, त मां उहा सनस्क्रीन हणंदी आहियां पंहिंजे फेस ते। इन में बि टाइटेनियम डाइऑक्साइड ऐं ज़िंक ऑक्साइड आहे। हीअ मुंहिंजे लाइ नई आहे, मां इहा ट्राई करण वारी आहियां छाकाणि त मां कंटिन्यू वेठी रिसर्च कंदी रहंदी आहियां कि कहिड़ी शइ सुठी आहे, उन में छा छा हुजणु खपे, कहिड़ा इंग्रीडियंट सुठा आहिनि, कहिड़ा इंग्रीडियंट सुठा न आहिनि। त हिन में बि उहे ई 2 इंग्रीडियंट्स आहिनि जेके हुजणु खपनि, ज़िंक ऑक्साइड, टाइटेनियम डाइऑक्साइड। मिनरल सनस्क्रीन आहे एंड पीटर थॉमस रॉथ ॾाढी सुठी स्किन केयर ब्रांड आहे, त मूंखे हिननि जो चालू करणो हुयो प्रोडक्ट्स यूज़ करणु। वापसि मूंखे ॾाढे सुठे अघ में मिली। मां अघ स्क्रीन ते लिखंदमि तव्हां लाइ। मां सभिनी खां पंहिंजो फेवरेट प्रोडक्ट हिन वीडियो जे एंड में ॿुधाईंदीमांव छाकाणि मूंखे पहिरियों ॿियनि प्रोडक्ट्स जे बारे में ॻाल्हाइणो आहे। उहो हिकदमि चेरी ऑन द केक प्रोडक्ट आहे। उन खां पोइ मां इहो ऑर्डर कयो अवीन जो क्लेंजिंग जेल। मूंखे फेस वॉश खपंदो हुओ। मां हाणे कील्स जे अल्ट्रा फेशियल फेस वॉश ते आहियां, उहो ख़तमु थियण ते आयो आहे। मां उन सां ब्रशिस बि क्लीन कंदी आहियां। ॾाढो ब्यूटिफुल फेस वॉश आहे, बट मूंखे हे ॾाढे सुठे अघ में पियो मिले त मां इहो ऑर्डर कयो। अवीन फ्रेंच ब्रांड आहे एंड फ्रेंच माण्हुनि ते मूंखे थोरो वधीक भरोसो आहे स्किन केयर ते, छाकाणि त फ्रेंच माण्हुनि जी स्किन केयर उन्हनि जो ओ माई गॉड ज़बरदस्त हूंदा। त हीअ मूंखे ट्राई करणी आहे। हीअ ऑयली ऐं ब्लेमिश प्रोन स्किन लाइ, मुंहिंजी ऑयली स्किन आहे ऐं जाम एक्ने प्रॉब्लम्स आहिनि, त उन करे मां इहो फेस वॉश ऑर्डर कयो। मां तव्हांखे हिननि सभिनी प्रोडक्ट्स जे बारे में ॿुधाईंदमि मां कीअं यूज़ कंदी आहियां, रिव्यूज़ बि ॾींदीमांव, त चिंता न कयो, उहे बि वीडियोज़ अचनि था। उन खां पोइ मां लनेश जो लिप स्लीपिंग मास्क ऑर्डर कयो बेरी में। इन में 20 ग्राम्स आहे एंड नाइका ते मां ॾिठो चङो महांगो पियो मिले। इहो मूंखे साॻी शइ चङी सस्ती मिली आहे। स्क्रीन ते अघु लिखंदीमांव एंड डिस्क्रिप्शन बॉक्स में मां सभु लिंक्स विझंदीमांव, त अगरि तव्हांखे बि ऑर्डर करिणो आहे त प्लीज़ ऑर्डर कजो। जाम सस्ते अघ में सुठियूं शयूं मिलियूं आहिनि। इहे सभु लग्जरी स्किन केयर प्रोडक्ट्स आहिनि एंड मूंखे लग्जरी स्किन केयर
थोड़ो वधीक वणंदो आहे छाकाणि त थोड़ी बेटर क्वालिटी हूंदी आहे. हे 20 ग्राम्स आहे. हूअं लिप बाम्स जेके मिलंदा आहिनि मार्केट में 5 to 10 ग्राम्स जे आसपास हूंदा आहिनि. त इहा क्वांटिटी बि ॾाढी सुठी आहे, सॼी दॿी भरियल आहे. एंड हिन सां गॾु हिकिड़ो ख़ासि चमचो बि आयो आहे. आई मीन चमचो न बट स्पैचुला. हे ॾिसो केॾो क्यूट आहे. त इन सां ईअं लिप बाम खणी करे हणण जो मज़ो ई अलॻि हूंदो आहे. मूंखे इहो चङे टाइम खां ट्राई करणो हुयो छाकाणि त लनेज लिप स्लीपिंग मास्क जाम अवॉर्ड्स खटिया अथई. एंड हे मास्क आहे, लिप बाम न आहे. माना थोरो अञा कमु कंदो, लिप बाम खां वधीक अञा थोरो कमु कंदो. एंड मूंखे मास्क्स जाम वणंदा आहिनि पंहिंजे फेस ते, लिप्स ते. त मुंहिंजे लाइ इहो नओं प्रोडक्ट आहे. एंड हे मुंहिंजो फर्स्ट प्रोडक्ट आहे लनेज ब्रांड जो. त आई एम वेरी एक्साइटेड टू ट्राई इट. एंड फाइनली मुंहिंजो हीरो प्रोडक्ट. त मां शुरू कई शॉपिंग इन प्रोडक्ट खे ॻोल्हण सां. पोइ मां इन स्ट्रॉबेरी नेट वेबसाइट ते लैंड थियमि एंड पोइ ॿिया प्रोडक्ट्स ॻोल्हिया, सुठे डिस्काउंट्स में मिलिया. पोइ मां ऑर्डर कयो. हमेशह ईअं थींदो आहे न, हिकु शइ जे करे तव्हां एड टू बास्केट कंदा आहियो एंड पोइ बाक़ी जीती आहे आखाणी तव्हांखे ख़बर आहे. हे पीटर थॉमस रॉथ जा 24 कैरेट गोल्ड हाइड्रा जेल आई पैचेस आहिनि. मुंहिंजे मम्मी खे एंड मूंखे डार्क सर्कल्स जो जाम प्रॉब्लम थींदो रहंदो आहे. निंड घटि थींदी आहे, सॼो ॾींहुं कमु कंदा आहियूं, वरी पोइ सुबुह सवेल उथणु, राति जो देरि सां सुम्हणु. तव्हांखे त ख़बर आहे कीअं आहे, वधीक करे लेडीज़ जी लाइफ. मां इहे ऑर्डर कया. इन्हनि जे बारे में मां जाम रिसर्च कई, जाम सुठा रिव्यूज़ आहिनि. एंड अगेन पीटर थॉमस रॉथ जा आहिनि त मूंखे भरोसो आहे. मां कॾहिं पीटर थॉमस रॉथ जा यूज़ न कया आहिनि प्रोडक्ट्स, बट पीटर थॉमस रॉथ जे बारे में जाम पढ़ियो आहे. ॾाढो होशियारु भाई आहे. उन्हनि जी फैमिली बिज़नेस हूंदी हुई, स्पा जी फैमिली बिज़नेस हूंदी आहिनि. एंड उन पंहिंजे नाले जी लाइन चालू कई. त इंडिया में वई इहे सभु प्रोडक्ट्स मूंखे घर वेठे मिलिया. ॾाढी ख़ुशी थी. हे ईअं लॻंदो आहे, जबरी पैकेजिंग अथसि. ओके, लाइक ब्यूटिफुल पैकेजिंग. हे ॾिसो, ॾाढो लग्ज़री फील अथसि. एंड हिन में ओ माय गॉड, दॿो खोलण खां पोइ ई एॾी ख़ुशबू आहे. हिन में इहो नंढड़ो चिमचो गॾु मिलियो आहे हिते रखियल. एंड हिन में वाओ हिन में ये गोल्ड कलर जा 60 पैचेस आहिनि, माना 30 जोड़ियूं. ईअं हिकु हिकु खणी करे अख जे हेठां रखणी आहे. ऐं फुली सीरम में ॿुॾियल आहिनि. दे आर सोक्ड इन सीरम, दे आर डिप्ड इन सीरम, जेको बि तव्हां सम्झी विया न. इन में जाम सीरम आहे आई पैचेस में. एंड इनखे अगरि मां फ्रिज में रखी यूज़ कयां त अञा कूलिंग इफेक्ट लॻंदो. मां तव्हांखे इहे सभु प्रोडक्ट्स इन एक्शन ॾेखारींदमि जंहिं महिल मां पंहिंजा फेशियल एंड मेकअप वीडियोज़ अपलोड करण वारी आहे. अचनि वारा जल्दी जाम सुठा वीडियोज़. त हा, मूंखे तव्हांखे ख़ाली इहो चवणो आहे, हे सभु जेके बि प्रोडक्ट्स आहिनि, सची में मूंखे पहिरियों डाउट हुयो छाकाणि त मां स्ट्रॉबेरी नेट वेबसाइट जे बारे में पढ़ियो किन किन जा रिव्यूज़ ख़राब आहिनि, कि पैसा वरिता अथऊं, प्रोडक्ट्स न आया आहिनि, या आया आहिनि त सुठा प्रोडक्ट्स न आया आहिनि. तॾहिं मुंहिंजे लाइ ॾाढी वॾी रिस्क हुई. बट आई थिंक वेबसाइट ठीकु आहे. यू नो, मूंखे प्रोडक्ट्स ठीकु ठाक था लॻनि. एंड मां सभिनी प्रोडक्ट्स खे उन्हनि जे ओरिजिनल प्रोडक्ट्स जे पैकेजिंग सां कंपेयर कयो, माना ऑनलाइन पैकेजिंग ॾिसी करे उन्हनि सां कंपेयर कयो. एंड एॾो कुझु कोई डुप्लीकेट नथो करे सघे. हाणे मूंखे एॾनि सालनि खां स्किन केयर में आहियां त हाणे थोरी ॼाण अची वई आहे ओरिजिनल एंड उन्हनि जो ड्यूप नकली प्रोडक्ट्स सुञाणण में. त हे सभु मूंखे लेजिटिमेट प्रोडक्ट्स था लॻनि, कुझु प्रॉब्लम न लॻो. त आई थिंक इहा वेबसाइट सुठी आहे. आई एम नॉट श्योर मां वापसि इन तां शॉप कंदमि, बट पहिरियों मां इहे यूज़ करे ॾिसां. इन्हनि मां इहे आई पैचिस मां मम्मी ते ऑलरेडी हयो हिकु जोड़ी. मूंखे इफेक्ट उन्हनि जो वणियो. बाक़ी प्रोडक्ट्स मां न यूज़ न कया आहिनि, बट सभिनी प्रोडक्ट्स जी एक्सपायरी डेट वग़ैरह नेक्स्ट ईयर ताईं आहे. क्वालिटी मूंखे ओरिजिनल थी लॻे, सुठा था लॻनि. एंड फर्स्ट टाइम जंहिं महिल ऑर्डर कयो न, त उन महिल कुझु 15 या 20% ऑफ आहे. त पहिरियों ई प्रोडक्ट्स ऑलमोस्ट मूंखे 20-30% ऑफ मिलिया. उन जे मथां अञा 20% डिस्काउंट. आई वॉज लाइक ओ माई गॉड. मूंखे हे 5 शयूं 8,000 में पियूं. एंड मूंखे कुझु कस्टम्स बि न भरणा पिया. त मां ॾाढी ख़ुशि आहियां. एंड मूंखे इहो शेयर करणो तव्हां सां जाम टाइम खां. मां इंस्टाग्राम ते पोल कयो, त जिन येस कयो इहो वीडियो ठाहिण लाइ, उन्हनि खे थैंक यू. आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो. मां इहे इन एक्शन तव्हांखे ॾेखारण लाइ जाम आतुर आहियां. मां पाण ट्राई करण लाइ आतुर वेठी आहियां. ख़ासि करे हे ॿई शयूं, पीटर थॉमस रॉथ जा गोल्ड आई पैचेस, इन बारे में मां जाम पढ़ियो आहे. एंड लनेज लिप स्लीपिंग मास्क, ये ॿई अवॉर्ड विनिंग प्रोडक्ट्स आहिनि. ओके,
हाणे मां वञा थी, मिलूं था ॿिए वीडियो में। खोड़ 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 प्यार। एंड तव्हांखे ख़बर आहे छा करिणो। अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो प्लीज़ हिनखे लाइक कयो, आंगूठो दॿायो, सब्सक्राइब कयो, घंटी वॼाइजो। घंटी न वॼाईंदव त भई तव्हांखे ख़बर कीअं पवंदी कि मां नओं वीडियो विधो आहे। शेयर कयो पंहिंजे साहेड़ियुनि दोस्तनि सां इहो वीडियो। अगरि तव्हां हिन वेबसाइट तां ऑर्डर कंदव त भई थोरो पंहिंजे रिस्क ते कजो। मुंहिंजी गारंटी न आहे बट मुंहिंजो एक्सपीरियंस सुठो रहियो। एंड वो जेको फर्स्ट टाइम जो 20% डिस्काउंट आहे न उहो पक यूज़ कजो। बट ऑर्डर करण खां पोइ थोरा 2 हफ़्ता लॻा अचण में, बट दैट्स ओके, छाकाणि न स्वीडन मां आयो आहे मुंहिंजो पार्सल। त हा, थोरो सहणो त पवंदो न अगरि सस्ते में थो मिले त। इहो हुयो मुंहिंजो लग्जरी स्किन केयर हॉल। आई होप तव्हांखे वणियो। मिलूं था ॿिए वीडियो में। खोड़ प्यार। बाय।